पॾे वज़ीर ऐं PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त औरतुनि जी बराबरी ऐं भरपूर शमूलियत खां सवाइ पाकिस्तान खे अमन खुशहाली ऐं तरक़ी पसंद सोच रखंदड़ मुल्क बणाइण जो ख्वाब पूरो न थींदो। औरतुनि जे आलमी ॾियारे ते जारी कयल पंहिंजे पैगाम में बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त PP औरतुनि जी इज़त ऐं वक़ार जे हवाले सां हिकु मुनफ़रद तारीख़ रखे थी। मुस्लिम दुनिया जी पहिरीं चूंडियल औरत वज़ीर आज़म जो एज़ाज़ पीपल्स पार्टी वटि आहे। अस्सलाम वालेकुम जी, मां तव्हांजी पंहिंजी शैला गोले मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त सूमरो वॉलपेपर शॉप हैदराबाद कासमाबाद मेन में दुकान खुली वई आहे ऐं राब्ते जे लाइ रांझण अली सूमरो। जीअं तव्हां पंहिंजे घर में वॉलपेपर्स वग़ैरह लॻारायो था या डेकोरेशन जो खोड़ सारो कमु करारायो था त यकीनन नंबर ते तव्हां राब्तो मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।